चाचा कुर्बान काफ़ी भेरा फ़ोन कयो आहे तव्हांजी तबियत जे लाइ। ओके मारिया, माहिन तरफ़ां को राब्तो न आहे थियो। उनखे सोराब खान जे तरफ़ खां जेका ग़लत फहमी हुई उहा दूर छो नथी करे, जॾहिं त तव्हांखे सभु कुझु ॿुधायो हुयो ऐं यासिर जे तरफ़ खां बि को रिएक्शन न आहे आयो। कंहिं हद ताईं माहिन पंहिंजे पीउ जे गैर कानूनी सरगर्मियुनि में मुलविस हुजण खे तस्लीम कयो, पर हुन रिएक्शन न ॾिनो। सुभाणे यासिर अचे थो? ख़बर न आहे। घुराए था वठोसि। माहिन सां बि सिटिंग रखिजे ऐं उन ते कमु कजे। असल त सोराब खान खे मजबूर करणो आहे त जीअं हू गैर कानूनी सरगर्मियुनि खां किनारो करे। अच्छा, सोराब ऐं सुल्तान जी मीटिंग कीअं रही? नज़ीर रिपोर्ट ॾिनी? हा, काफ़ी सक्सेसफुल सोराब खान ताईं इहो जेस्टर वियो आहे त दाइम ऐं सुल्तान मिली विया आहिनि ऐं सुल्तान पंहिंजे अलॻि बिज़नेस जो पिणु ॿुधायो आहे। हिन वक़्तु कोशिश उहा हुजे त ड्रग्स ऐं हथियारनि जी मूवमेंट न थिए। मुंहिंजी बि इहा ई कोशिश आहे। ओके, तूं भले वञ, काफ़ी देर थी वई आहे। सुभाणे रिपोर्ट हाई कमांड वटि सबमिट कराइजे। अस्सलाम वालेकुम। जमाल साहब, तव्हांजी तबीयत काफ़ी बहितर आहे पहिरियां खां ऐं तव्हां वॉक बि करे सघो था। इंशाल्लाह कोशिशि कंदासीं अॼु तव्हांखे डिस्चार्ज बि कयूं। थैंक यू। अचो था। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।